कराची खां पोइ हाणे हैदराबाद में भी ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी ते ॻरो ॾंड लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पुलिस इख़्तियारनि मूजिबि हुकूमत तरफ़ां नवां ॾंड लागू कया विया आहिनि त जीअं शहर में क़ानून जी पासदारी खे यकीनी बणाए सघिजे। इख़्तियारनि ॿुधायो आहे त बिना ड्राइविंग लाइसेंस गाॾी हलाइण ते हाणे 2500 जे बजाए 20,000 रुपया ॾंड लागू कयो वेंदो। अहिड़ी तरह मोटरसाइकिल सवार वटि हेलमेट न हुजण जी सूरत में 500 जे बजाए 5,000 रुपया ॾंड ॾियणो पवंदो। नो पार्किंग में गाॾी बीहारण ते 2,000 रुपयनि जे बजाए 10,000 रुपया ॾंड वसूल कयो वेंदो, जॾहिं त तेज़ रफ़्तारी ते 2500 जी जॻह ते 25,000 रुपयनि जो ॾंड लागू कयो वेंदो। अहिड़ी तरह वन वे जी भञकड़ी कंदड़ शहरियुनि ते बि हाणे 25,000 रुपयनि जो ॾंड लागू कयो वेंदो। पुलिस मूजिबि बिना नंबर प्लेट जी गाॾी हलाइण ते 5,000 रुपया ॾंड अदा करणो पवंदो। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त अहिड़नि क़दमनि जो मक़सदु ट्रैफ़िक निज़ाम में बहितरी ऐं हादसनि में घटिताई आणणु आहे। पुलिस शहरियुनि खे अपील कई आहे त इहे ट्रैफ़िक क़ानून ते अमल कनि ऐं हिकु ज़िम्मेवार शहरी हुजण जो सबूत ॾियनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची खां पोइ हैदराबाद में बि ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी ते ॻरो ॾंड लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।